अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी पाए माहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी ॾेह तुड़े परॾेह जा मुंहिंजा पिरी प्यारो सभा जड़ा सिंधियो लोक अदब जा ख़ैर ख़्वाहो लोक अदब सिलसिले जे 28वें प्रोग्राम आलमी औताक सां गॾु मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं अॼु हिन कचहरी में मुंहिंजो साथी मेज़बान मूंसां गॾु आहे राजा रुस्तम पालारी या महबूब मानन साई आलमी औताक ते सुगड़न जी हवाले से कचहरी थे भी असांजा काफ़ी परे परे जा सुगड़ कई आहिनि जे असां ख़ूबसूरत कचहरी कंदासीं उन्हनि खां ॾोर बेत गुजारतूं ॿुधंदासीं ऐं असांजो साथ रहंदो पूरो कलाक। जी दोस्तों नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध टीवी ब्यूरो ऑफिस हैदराबाद जे स्टूडियो में ऐं सिंध टीवी जा ब्यूरो चीफ तमामु असांजी सिंध कचहरी करण वारा सिंध कचहरी जा डायरेक्टर ऐं मेज़बान सीनियर सहाफ़ी मोहतरम ज़फ़र हक़ीम साहब जन बि असां सां हिन अॼोकी आलमी औताक जे लाइव प्रोग्राम में गॾु आहिनि। अव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु असां सां तमामु बहितरीन भलोड़ सुघड़ आहिनि। मुंहिंजे साॼे पासे समाज सुधारक ऐं शागिर्द आहिनि हिन लोक अदब कचहरीअ जो लोक रंग पसंदि कंदड़ आहिनि मोहतरम फरमान पीरज़ादो। उन सां गॾोगॾु असांजा तमामु भलोड़ सुघड़ आहिनि मोहतरम मोहम्मद याक़ूब जागीराणी संदन असुल ताल्लुक़ ज़िले खैरपुर मीरत सां ऐं हिन वक़्तु कोटली शहर में रहनि था। संदन फर्ज़न तमामु बहितरीन सीनियर सहाफ़ी आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे सिंध जो तमामु भलोड़ दाहो ॾात धणी मोहतरम अहमद अली उतरादी अॼोके हिन आलमी औताक में मूंसां गॾु आहे। अहमद अली उतरादी जे भरिसां मोहतरम ख़ादिम हुसैन मुग़ल असांजो तमामु भलोड़ सुघड़ असांजे हिन अॼोकी आलमी औताक में मौजूदु आहे ऐं उन सां गॾु वेठल आहे असांजो तमामु बहितरीन भलोड़ सुघड़ अली अकबर उदासी चांडियो। ऐं यकीनन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ अॼोकी आलमी औताक जो 28वां प्रोग्राम लाइव वीडियो के ज़रिए हिन सोशल मीडिया फेसबुक तां अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं सुगड़न जूं बराह रास्त सिधी रीत अव्हां ताईं लोक अदब जूं लातियूं पहुचायूं पिया। मुंहिंजे खाॿे पासे अॼोके हिन आलमी औताक जा को होस्ट मुआविन मेज़बान मोहतरम राजा रुस्तम पालारी मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु अॼोकी ही कचहरी जे स्टूडियो में असां करे रहिया आहियूं सिंध टीवी न्यूज़ जी ब्यूरो ऑफिस आहे हैदराबाद कासमाबाद में असां उतां अव्हां सां लाइव गॾु आहियूं। अॼु उन ब्यूरो चीफ ऑफिस में मौजूदु आहियूं जंहिंजा ब्यूरो चीफ मोहतरम साईं ज़फ़र हक़रो साहब जन इन कचहरी में मौजूदु आहिनि। उन जे भर में असांजो तमामु बहितरीन कारी बहितरीन सनाख़ा बहितरीन शाइर ऐं सुघड़ मोहतरम तालिब बंबरो असांजी हिन आलमी औताक जी कचहरी में महिमान आहिनि। उन जे भरिसां असांजो तमामु झूनो ॾाहो ॾात धणी मोहतरम उस्ताद अली बख्श सूमरो तमामु बहितरीन भलोड़ सुघड़ आहे जेको आलमी औताक में असां सां गॾु आहे। अली बख्श सूमरे जे भर में वेठल आहे उस्ताद अली गुल रिंद गुजरात जे हवाले सां कुहाड़ो सुघड़ सॼो ॾींदड़ आहे ऐं तमामु बहितरीन सुघड़ आहे। उन जे भर में असांजो मौजूदु आहे तमामु बहितरीन भलोड़ सुघड़ मोहतरम सरदार अली चांडियो वटि बि लोक अदब जूं खोड़ सारियूं लातियूं आहिनि जेके अव्हांखे ॿुधाईंदो। उन जी भरिसां असांजे हिन हैदराबाद जो तमामु नाले वारो शाइर अली दोस्त लाखो हिन कचहरी में मौजूदु आहे। त जी दोस्तो अव्हां सां असां गॾु आहियूं हिन आलमी औताक में ऐं अॼोकी हिन आलमी औताक जो ही मरहलेवार लोक अदब सिलसिले जो 28वां प्रोग्राम आहे ऐं सभु टेक्निकल सहूलतूं अव्हां ताईं ही कचहरी पहुचाइण में मुख्य किरदारु आहे असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी जो मोहम्मद अज़हर लाशारी सां ही समूरी टीम गॾु आहे ऐं अव्हां ताईं लाइव आलमी औताक पहुचाए रहिया आहियूं। सुघड़नि जे इन ॾाह भरी ॾात खां पहिरीं मां चाहींदुसि त जंहिं स्टूडियो में मौजूदु आहियूं सिंध टीवी जो ब्यूरो चीफ ऐं सिंध कचहरी जो मेज़बान तमामु असांजो बहितरीन दोस्त मोहतरम ज़फ़र हक़ड़े साहब खे गुज़ारिश कयूं था त पाण शुरूआत में असांजे हिन आलमी औताक जे हवाले सां लोक अदब जे हवाले सां ऐं कचहरी जे हवाले सां पंहिंजो प्यार भरियो पैगाम ॾियनि। जी ज़फ़र साईं वॾी महिरबानी। अॼु साईं अॼु जेको ही अव्हां हिते असांजे हैदराबाद ब्यूरो ऑफिस जे स्टूडियो में मौजूदु आहियो अव्हांजा लख एहसान थोरा तव्हांजी वॾी महिरबानियूं जो असांजे हिन स्टूडियो में आहियो। ऐं हिन खां अॻु में जेको ही तव्हांजी आलमी औताक आहे हिन खां अॻु में पाण हिते सिंध कचहरी जेको सिंध टीवी जो मशहूरु प्रोग्राम आहे उहो पाण करे वेठा आहियूं ऐं उन प्रोग्राम जे ख़तमु थियण खां पोइ वरी तव्हांजे आलमी औताक जो जेको सिलसिलो हूंदो आहे रोज़ाना जे बुनियादनि ते
उहो शुरू थियो आहे ऐं अॼु इहा हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिन हैदराबाद जे सिंध टी वी जे स्टूडियो मां अव्हांजो जेको हीउ आलमी उताक वारो प्रोग्राम आहे उहो लाइव नशर पियो थिए। इहो असांखे एज़ाज़ु आहे त तव्हां जो जेको लाइव पहिरियों प्रोग्राम आहे उहो हिन स्टूडियो मां नशर पियो थिए ऐं अॼु हिन जेका असांजे स्टूडियो जो जेको लुक आहे उहो पाण ॾिसी रहिया ऐं ॾिसंदड़ बि ॾिसनि पिया त बिल्कुलु कचहरी जो लुक आहे। असांजी जेके सिंध जी सकाफ़त आहे रली ऐं कल्चर आहे जेको असांजो सॼो हुन स्टूडियो में हिन खेत में समायल आहे ऐं अव्हां जेके वेठा आहियो उहे बि फुल सिंधी कल्चर में मौजूदु आहियो। अजरक टोपियूं ऐं पटका इहे सभु तव्हां हिते कयो वेठा आहियो ऐं मां दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो ऐं उमेदु आहे त हीउ जेको आलमी उताक जो प्रोग्राम आहे अव्हांजो इंशाअल्लाह इहो एतिरो कामयाबु वेंदो जो बाक़ाइदे न सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान पर सॼी दुनिया जा जेके सिंधी आहिनि सॼी दुनिया में रहनि था उहे अव्हांखे ॾिसण जे लाइ बेताब हूंदा ऐं अव्हांखे पाण फ़ोनियूं करे चवंदा त भई हीउ प्रोग्राम हलायो असांखे सुगड़नि सां मुलाक़ात करायो। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे आख़िर में पंहिंजे प्यार भरे पैगाम में हिन वक़्तु जेका असांजो हीउ साल 2018 आहे उनखे असां सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे तरफ़ां लोक अदब जो साल करे मल्हायूं पिया। इन सिलसिले में सिंध जो सकाफ़त खातो या अदबी इदारा उन्हनि कंहिं बि क़िस्म जो को सहकार को तावन नाहे कयो। अव्हां छा था सम्झो त उन्हनि जी इन बेहसी जो सबबु छा आहे? बेहसी जो सबबु जेको आउं सम्झां थो एज़ अ सहाफ़ी त उहो मामिलो मां सम्झां थो त जेके हिन वक़्तु जेके बि कम थियनि था हुकुमरान हुजनि असांजा चूंडियल नुमाइंदा हुजनि ब्यूरोक्रेट हुजनि उहे सॼो गिव एंड टेक जो मामिलो आहे। अव्हां जी जेका सुघड़ तंज़ीम आहे अव्हां जेके सुघड़ आहियो सिंध जा उहे एतिरा त समाजरा सादा ऐं ग़रीब आहियो जो मां सम्झां थो तव्हां वटि अहिड़ी बि शइ न आहे जो मिनिस्टरनि जी तव्हां हरू भरू में कंहिं वॾी 5 स्टार होटलनि ते दावतूं कयो कामोरनि खे घुराए तव्हां उन्हनि खे इज़तूं बख़्शियो पर हीउ जेको तव्हां लोक अदब जे बचाइण जे लाइ जेका तहरीक हलाई आहे सॼी सिंध में ऐं तव्हां पंहिंजी मदद पाण त पंहिंजनि ई सुघड़नि खे एवॉर्ड ॾियो था सोना ताज पारायो था हीरनि जा ताज पारायो था। इहो ई हुकुमराननि जे ईअं सम्झो त मुंहं ते चमाट आहे जेके लोक अदब खां परते रहनि था ऐं लोक अदब खे वधीक इंट्रोड्यूस न कराइण अव्हां जूं जेके हक़ीक़ी ॻाल्हियूं आहिनि उहे ऐवाननि ताईं न पहुचाइण में मां सम्झां थो इहा उन्हनि जी नाअहली आहे ऐं तव्हां में उहा शइ कोन्हे जो तव्हां उन ते ख़र्चु कयो तव्हां उनखे 5 स्टारनि में मानियूं खारायो। बाक़ी जेके माण्हू उन्हनि खे 5 स्टारनि में मानियूं खाराइनि था उनखे केक पहुचाइनि था उन्हनि खे वॾियूं वॾियूं गिफ्टूं ॾियनि था उनखे फैमिलीज़ जे लाइ बि उनखे गिफ्टूं घरनि ते वञी ॾेई अचनि था उन्हनि जा समूरनि माण्हुनि जा कम थियो था वञनि ऐं तव्हां उहा शइ नथा कयो। आबाद हुजनि उहे बि ख़ुशि हुजनि पर हिन लेवल ते जेको तव्हां पंहिंजी जदोजहद कयो पिया ऐं उमेदु आहे त इहा जेका तव्हांजी जदोजहद आहे इहा रंग लाहींदी ऐं हुकुमराननि जे कन ते जूअं ज़रूरु चुरंदी ऐं अव्हां जा जेके लोक अदब सां लाॻापिया उहे अव्हां जा न पर असांजा सॼी सिंध जा मामला आहिनि। लोक अदब सिंध जो हिकिड़ो विरसो आहे जेकॾहिं उनखे हुकुमराननि इग्नोर कयो ऐं उनखे पासीरो कयो त उहो पाण ई फासदा ऐं उहो उनजो पंहिंजो ई जेको सिस्टम आहे उहो ख़राबु थींदो। ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ जेका जदोजहद आहे तव्हांजी सिंध टी वी नेटवर्क बि उनखे खयो आहे ऐं हीअ आलमी औताक ज़रिए या पंहिंजी जेके सिंध कचहरियूं थींदियूं आहिनि उन्हनि में असां हिनखे बार बार चवंदा था अचूं पिया हुकुमराननि खे त लोक अदब जी मालिकी कयो लोक अदब जी मालिकी कयो। इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त तव्हांजी जदोजहद रंग लाहींदी ऐं लोक अदब सिंध जो जेकॾहिं हुकुमरान बचाए न सघिया त अव्हां जी जेका सुघड़ जी तंज़ीम आहे उहा बचाए सघंदी। महिरबानी मोहतरम ज़फ़र जी सजणो आलमी औताक लोक अदब सिलसिले जो 28वां प्रोग्राम जंहिंमें अॼु सोशल मीडिया जूं सभु सहूलतूं लाइव वीडियो जे ज़रिए अव्हां ताईं ही पहुचंदड़ असांजो प्रोग्राम आहे जंहिंमें तमामु सोशल मीडिया जो किरदारु अदा करे रहियो आहे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी। सजणो अव्हांखे सुघड़नि जो तारुफ़ पहिरियां करायो अथमि हाणे चाहियूं था त हिन असांजी अॼोकी लोक अदब कचहरी जे सिलसिले जी शुरूआत कयूं आजियां खां ऐं आजियां में असांजो तमामु बहितरीनु भलोड़ सुघड़ मौजूदु आहे मोहतरम अली अकबर उदासी चांडियो। अली अकबर उदासी हिन कचहरी आलमी औताक में अव्हां आजियां जा बैत पेश करे ऐं असांजे नाज़रीन ॾिसंदड़नि खे भली कार कयो। जी साईं अर्ज़ु कयूं त भली आयो भला तुरी चवां जी तव्हांखे जवान
मुंब अवां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखें थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान चांडिया अकबर थियां कुर्बान जो आयो मुंहिंजे अङण ते अजीब आयो अङण ते एहसान इलाही करे मुंब अवां जे मिलण लाइ पियो हुब में हीअड़ो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चवे अकबर अचो ओरे त सिकूं लाहियां सालनि जूं अञा अर्ज़ु कयुमि त भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब मिठा तव्हां सां मिलण जी हुयम ॾाढी हुब अजीब मुंहिंजे अङण ते अॼु आंदो तव्हांखे रब कयां ख़ैरातूं ख़ुशीअ माही माल मिल्कियत सभु सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मुहब साम्हूं वियो त सिका लाहियां सूरत जा साहिब थिया पूरा दिलि जा मतिलब चांडियो उदासी अकबर चवे महिरबानी अली अकबर उदासी चांडिया साहब अवांजी महिरबानी जी सजणो आलमी उताक अवां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हैदराबाद सिंध TV ब्यूरो ऑफिस जे स्टूडियो में जिते सिंध कचहरी लोक अदब कचहरी थींदी आहे मूंसां गॾु मुंहिंजो मुआविन मेज़बान आहे मोहतरम राजा रुस्तम पालारी ऐं असांखे साईं देश परदेश दोस्त पंहिंजी मोहबत जो इज़हार कनि पिया असांखे ॿुधनि पिया इंडिया में दोस्त ॿुधनि पिया असांखे लाइक ऐं कमेंट्स कनि पिया मीर रखियल बुरड़ो असांखे ॿुधे पियो साईं जो महिरबानियूं ऐं अली मुराद लाशारी चए पियो कचहरीअ खे अस्सलाम वालेकुम मुस्तफ़ा सियाफ़ असांखे ॿुधे पियो इंडिया कच्छ भुज में असांखे मुस्तफ़ा सियाफ़ ॿुधे पियो असां हुनखे भलीकार चऊं था ऐं सुगड़नि जी जेका कचहरी ऐं आलमी उताक में असां वेलकम कयूं था हुनखे ऐं उमरकोट में असांजी भेण जी दिलप्रीत असांखे ॿुधे पई हुसड़ीअ जो बहितरीनु शाइर असांजो मुनीर पंवर बि असांखे जे हिन प्रोग्राम खे पसंदि करे पियो साईं खे भलीकार चऊं था हिन आलमी उताक में ऐं मोहबतूं साईं जूं मोहबतुनि सां यादि करे पियो ऐं कुझु दोस्त चवनि पिया त आवाज़ु घटि पियो अचे ऐं असां कोशिशि कयूं पिया त हाणे आवाज़ जी क्वालिटी तव्हां वटि कीअं पई अचे पंहिंजी राय ज़रूरु असांखे ॾींदा जी सजणो आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 28हों प्रोग्राम पहिरियों भेरो असां अवां ताईं लाइव पहुचाए रहिया आहियूं ऐं वीडियो सर ऐं वीडियो जे ज़रिए लाइव पहुचे पियो ऑडियो लाइव अवां गॾु हूंदा आहियो पर वीडियो लाइव जे ज़रिए अवां ताईं पहिरियों भेरो पहुचायूं पिया ऐं इहो असांजो पहिरियों तजुर्बो आहे उमेदु आहे त अवां सजण हिन में असांजी रहनुमाई कंदा त जीअं असां हिन प्रोग्राम खे वधि खां वधि कामयाबु बणाए सघूं सुगड़ाइप जी लोक अदब जे लातिन जी शुरूआत थी चुकी आहे मां चाहींदुसि त ख़ादिम हुसैन मुग़ल असांजो तमामु भलो सुगड़ आहे ऐं ख़ादिम हुसैन अवां लोक अदब जे लातिन मां कुझु असांजे नाज़रीन खे ॿुधायो जदों मोहब्बत में ज़रूरु है दोस्तों कमु खाइणो पवंदो आहे न कभी कुर्बानी त पोइ पछताइणो पवंदो आहे जे सचो आशिक़ सॼाइणो पवंदो त न कदु कढाइणो पवंदो आहे न लुचणो पवंदो आहे रुठे महबूब खे परचाइणो पवंदो आहे ए ख़ादिम हू ॻाल्हाए न ॻाल्हाए त ॻाल्हाइणो पवंदो जी दोस्तों आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 28हों प्रोग्राम ख़ादिम हुसैन मुग़ल अवां खे लोक अदब जूं लातियूं ॿुधायूं हाणे चाहींदासीं त असांजो तमामु भलो सुगड़ हैदराबाद सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी पाण सां मौजूदु आहे मोहतरम अहमद अली उतरादी खां लोक अदब जे लातिन मां ॿुधूं अहमद अली साईं छा था ॿुधायो साईं अर्ज़ा तारफ़ हिकिड़ो पहिरियों दोस्तनि खे ॿुधायूं वाह वाह शाइरी जे हिसाब सां आहे वाह वाह अर्ज़ अवल नाम अलाह जो जंहिं पैदा कयो परवर मुरसल ॾिनई मिठड़ो आहे अड़ियनि जी आधर उमती आहियूं नी जवान जा कंदो वाली उते वाहर सुञाणप लाइ रब साईं कयूं ज़ातियूं आहिनि ज़ाहिर ज़ात जो चांडियो आहियां बलोच बराबरि इस्म आहे अहमद अली कया कुर्ब मूं ते कादिर पुट मोहम्मद पिंजल जो आहियूं सॻा 7 भाइर ऐं किरत पंहिंजी कुड़मत थियसि ड्राणी मां ड्राइवर असुल ॻोठु असांजो आहे पोलड़ो शहर तालको मीरो ख़ान ज़िलो कुर्बायतो कंबर हाणे रहूं था हैदराबाद लतीफ़ाबाद 4 नंबर कच्ची आबादी कच्चे में आहे दरिया कंदी घर 033 750 3788 आहे फ़ोन जो नंबर अणपढ़ियल आहियो तो राह ॾिसे रहबर अर्ज़ु कयां थो अलाह खे ॾेखारे दिलबर जो शरदर करे भूरल जी मन भर गौराणी हिन ग़रीब खे लतीफ़ साईं जे फ़िक्र में कुझु ॿुधायो साईं अर्ज़ु थियो त अदीबनि शाइरनि सुगड़नि संदो सरदार भिटाई आहे वाह अदीबनि शाइरनि सुगड़नि संदो सरदार भिटाई आहे फ़क़ीरनि ऐं ग़रीबनि जो यतीमनि यार भिटाई आहे साईं भिटाईअ जे रिसाले मां मिले थी राह हकवारी पढ़ूं था पए त भिटाईअ जा पवे थी सुध सजण सारी दसे थो मोर उहे मंदर थिए थी दिलि खे बहारी लिखिया अथई सुर सभई सुहिणा
सुरन सिंगार भिटाइया वाह साईं, अदीबन वाह शाइरन साईं, वाह। सुगड़न संदो सरदार भिटाइया साईं दस्याई सूरत ससुई जा जे डेरन जा ॾिनल आहिनि घुमियो आहे मुल्क मारी जो उमिरि खां हू ॾिनल आहिनि सदाई सीर में सोणीअ संदा कपिड़ा भिनल आहिनि सभिनी आशिकनि जो अहिड़ो ॾसियो किरदार भिटाई आहे अदीबन शाइरन सुगड़न संदो सरदार भिटाई आहे इबादत लाइ करे तयारी उमिरि सारी वसाई यार वारी आहे चयाई देस पंहिंजो वेस सजण हीअ सिंध प्यारी आहे तंबूरे तार वॼाई यार अञा ताईं त जारी आहे चङो चौधार अखिन ठार पिरी पगदार भिटाई आहे अदीबन शाइरन सुगड़न संदो सरदार भिटाई आहे सिंध चवे उतरादी अहमद अली रबर ही आहे राणो हर हिकु लफ़्ज़ लालण जो मिठा मोतन संदो दाणो चवां थो चाह मां चांडिया आहे निर्मल ही निमाणो खुदा जो दादलो दिलबर दिली दिलदार भिटाई आहे अदीबन शाइरन सुगड़न संदो सरदार भिटाई आहे फ़कीरन ऐं ग़रीबन जो यतीमन यार भिटाई आहे यतीमन यार भिटाई अहमद अली उतरादी यकीनन सिंधी ॿोलीअ जो इदारो आहे लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोली जो इदारो आहे लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आहे लतीफ़ उन लतीफ़ साईं खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहियो हो असांजे हैदराबाद जो तमामु भलोड़ ॾाहो ॾात धणी मोहतरम असांजो दोस्त अहमद अली उतरादी जी राजा रुस्तम कहिड़ा दोस्त पाण खे ॿुधनि पिया ऐं कंहिंजा कमेंट आहिनि काफ़ी कमेंट्स अचनि पिया असां हुननि जा पढ़ंदा हलंदासीं वारे वारे सां ऐं तव्हांखे सवेरे कुंड में हिकिड़ो दोस्त नालो रहिजी वियो असांजो दोस्त नौजवान वेठो अब्दुल जब्बार पालारी हुनखे भलीकार चवंदासीं बिल्कुलु अब्दुल जब्बार पालारी अव्हां जो नालो रहिजी वियो जल्दी में शायदि तव्हांखे ज़हन तां लही वियो जी बिल्कुलु तो हुनखे भलीकार चऊं था ऐं वरी असांजे कंहिं ॿिए दोस्त खे मौक़ो हा जी सजणो आलमी उताक लोक अदब सिलसिले जो ही असांजो 28हों प्रोग्राम आहे जंहिंमें अॼु लाइव वीडियो जे ज़रिए अव्हां ताईं ही कचहरी पहुचाए रहिया आहियूं असां सां सिंध जो तमामु भलोड़ सुघड़ ॾाहो ॾात धणी मोहम्मद याकूब जागीराणी मौजूदु आहे ऐं मोहम्मद याकूब जागीराणी खे गुज़ारिश कंदासीं त हू असांखे लोक अदब जे लातिन मां कुझु ॿुधाए जी मोहम्मद याकूब जागीराणी साहिबु साईं जीअं शाह लतीफ़ साईं मारे जी ॻाल्हि करे वियो हाणे अर्ज़ु आहे त उठा मींहं मल्हीर ते कई गुलज़ारी गुलनि में उठा मींहं मल्हीर ते कई गुलज़ारी गुलनि में लुलुरो लूणक मरीड़े हई वॾी वल वाहन ने फुटा साग सरिया जा कई गुलज़ारी गाहन ने थियूं खुंबियूं खैर साण ॿधियूं कंदियूं काहन ने मारू मोटी आया पंहिंजे वरी वठाणनि तन खे ख़ुशियूं खोड़ थियूं पया मोहबत मां त मिलनि ने गाए लोलियूं झले झोलियूं पया खान खिलनि ने चूंडे चिबड़ ठाहे कढियूं विझो हो त हलनि मावरी मिस्कीन खे कया सत साहेड़ियुनि ने मूं बिना माड़ में ॾिनियूं उशगारूं उन्हनि ने मोटाए मुंहिंजूं मल्हीर ॾे मुंहिंजी मंथ मने कर रहम राजन ते अदा खट दुआऊं उन्हनि ने त तुंहिंजे कुर्ब करारे जो ॾींहुं ॾस वञी ॾेहनि तो सुञातो नंगनि त थींदे यका वड़ याकूब सारा या सुभान खे जो मालिक आहे मुल्कनि ने हादी हिदायत लाया मुको महबूबनि ने गणे करिया ॻाल्हि ॾाढे मां ॾुखनि ने तसकी घणो सारिंग ला कयूं ताहूं मां दर्दनि ने मोकिल मौला मुल्क ते के कतारूं ककरनि तवसन मींहं वॾो फड़ा मारूं पिया मरकनि ने रोहड़ो कंडी बबुर संगर साण झलनि ने मारू माल लाइ से लाहिन मां लामिन ने वाह जागीराणी वाह बरोबर टकोरी थियल गुलज़ारियूं गाहनि ने लुलु बरोबर टकोरी थियल गुलज़ारियूं गाहनि ने मारू मालक आहे वॾर करे वञनि ने खाई पी खुशी थी अचनि मोटी से मागनि ने खीर पियनि खैर सां थियनि रजरे ढारनि ने पखी परस आहे वलर करे वञे वरनि ने वञे ॾुकार ॾेह मां थियनि मौजू से मोरनि खिड़ू हाण खैर सां भर ढंढूं ऐं ढोरनि ने हुत सांगी पिया सॾ कनि करके यकावड़ जागीराणी वाह वॾी महिरबानी जागीराणी अव्हां खे इन आलमी उताक में वरी बि ॿुधूं था जी दोस्तो अव्हां ॾिसी रहिया आहियो फेसबुक लाइव जो प्रोग्राम आलमी उताक मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु अॼु मुआविन मेज़बान आहे मोहतरम
राजा रुस्तम पालारी साईं कुछ दोस्त जा नाला जेके पंहिंजे प्यार ऐं मोहबत जो इज़हार कनि पिया, प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। रजब अली सारियो असांजो महबूब दोस्त असांखे ॿुधे पियो ऐं हिन आलिमी ओताक़े जी हिन सुगड़नि जी कचहरी खे तमामु पसंदि करे पियो। मंज़ूर जूणे जेके भलीकार चवंदासीं, चए पियो साईं तमामु बहितरीनु प्रोग्राम। ऐं मुनीर पंवर असांजो बहितरीनु शाइर हुसड़ी में असांखे ॿुधे पियो, चए थो महिरबानी तमामु बहितरीनु। उमरकोट खां असीं शाइर भेण जेजल प्रीत पसंदि करे पियो प्रोग्राम, महिरबानी अदी लख थोरा तव्हांजा। फैज़ मोहम्मद पिताफ़ीअ खे भलीकार चवंदासीं, तमामु बहितरीनु प्रोग्राम साईं साराए पियो प्रोग्राम खे, हिन कचहरी खे साराए पियो। ख़ान मोहम्मद हिंगोर जो असांखे ॿुधे पियो, पंहिंजे शहर जो नालो न लिखियो अथसि। ख़ान मोहम्मद हिंगोर जो साहिबु खिपरे में अवां ॿुधो पिया, मूंखे यकीन आहे, उमेद आहे सभई सजण अव्हांजो थोरो, अव्हांजा अहसान। हीउ अॼोको आलमी ओताक़ लोक अदब सिलसिले जो 28हों प्रोग्राम वीडियो लाइव जे ज़रिए अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं ऐं मूंखे उमेद आहे तव्हां सजण असांजी रहनुमाई कंदा ऐं लोक अदब जूं लातियूं ॿुधी अव्हां असांजे इन सिलसिले में हीउ प्रोग्राम कीअं पियो वञे रहनुमाई कयो, त जीअं असां इन खे बाक़ाइदगी सां रोज़ाना जे बुनियाद ते न थी सघे तॾहिं बि असां हफ़्ते में कुझु ॾिहाड़ा मुक़ररु करे अव्हां ताईं वीडियो जे ज़रिए इहो प्रोग्राम पहुचाए सघूं। असां सां गॾु असांजो दोस्त मौजूदु आहे मोहतरम फरमान पीरज़ादो। फरमान साईं, तव्हां असांखे असांजे ॾेही परॾेही सॼणनि खे लोक अदब कचहरी आलमी ओताक़ में छा था ॿुधायो? अस्सलाम वालेकुम साईं। साईं मां पंहिंजे दोस्त राजा रुस्तम जी शाइरी तव्हांखे तव्हांजे आॾो पेश कंदुसि। वाह वाह। मुंहिंजे शहर में तुंहिंजो अचणु मौजज़ो थी पियो, मूं सां तुंहिंजो गॾु हुजणु मौजज़ो थी पियो। मूं त चयो मिल बसि मिले बसि हिकु पल तुंहिंजे प्यार जो, अॼु कखां घर राति रहणु मौजज़ो थी पियो। वाह साईं वाह, वाह 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 साईं वाह, वाह साईं वाह। तुंहिंजे दीदार खां पोइ खुमार में रहां थो, खणी नेण मुर्की ॾिसणु मौजज़ो थी पियो। तो चयो हो दिलि न लाइजां ज़रूरु अचिबो राजा। वाह साईं वाह। तो चयो हो त दिलि न लाइजां ज़रूरु अचिबो राजा, ख्वाब जो सच थियणु मौजज़ो थी पियो। वाह साईं वाह। फरमान पीरज़ादो, हीअ असांजे कचहरियुनि में सजणो तमामु भलोड़ सुगड़ मौजूदु आहिनि, पर इन कचहरीअ जे अंदरि असांजा नौजवान अचनि था उन लोक अदब जो ज़ौक़ रखंदे, उन्हनि जी बि इज़त अफ़ज़ाई हिमत अफ़ज़ाई। राजा रुस्तम, मां चाहींदुसि त अव्हां पंहिंजी राति मां कुझु असांजे नाज़रीन खे ॿुधायो त जीअं असां वरी ॿियनि सुगड़नि खां कुझु ॿुधी सघूं। साईं बिल्कुलु महिरबानी, अवां मूंखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो ऐं आउं पंहिंजो हिकिड़ो शेर पेश कंदुसि दोस्तनि जे नज़र। वाह। सोणी सूरत वारा साईं न कर अंगल आरा साईं। सोणी सूरत वारा साईं न कर अंगल आरा साईं, ॾेका कणी कुर्ब जी थियनि भाग भलारा साईं। धन ऐं दौलत कोन घुरिजे, धन ऐं दौलत कोन घुरिजे, प्यार खपे तो प्यारा साईं। मींहं वांगे वसंदा आहिनि नेण थियो ॿई नारा साईं। ॻाल्हियूं पुराणियूं यादि कर हाण छॾ वे सारा साईं, जुदाईअ जो झंड डरे थो हर हर हीअं ॻारा साईं। पेन पन्नू ऐं तन्हा तोले कयम पन्ना कारा साईं, रहम कर हिन हाल ते राजा ॿोलन ॿोल खारा साईं। सोणी सूरत वारा साईं न कर अंगल आरा साईं। सजणो ॾेही परॾेही मुंहिंजा पहिरीं परदेसी साथियो, अव्हां ॾिसो पिया त लोक अदब जो रंग, क़दीम अदब ऐं जदीद अदब जो सॼो रंग अव्हां ताईं पहुचायूं पिया ऐं आलमी उताक़ लोक अदब सिलसिले जो ही 28हों प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां। हींअर असां वटि हिकु तमामु भलोड़ शाइर आहे ऐं तमामु बहितरीनु लेखक आहे, मोहतरम तालिब बमरो हैदराबाद सां तालुक़ु रखे थो। उस्ताद तालिब साईं, असांजे हिन ॾेही परॾेही सभिनी पिरी प्यारनि खे लोक अदब जे लातियुनि मां छा था ॿुधायो? साईं ऐं मज़ा आई आहे शाइरी तव्हां चई आहे, हिते ई लिखी आहे, बिस्मिल्लाह साईं, हिते ई वेही लिखी आहे, हिते ई तयारु कई आहे। सूरन में आ बचड़े वाल, सूरन में आ बचड़े वाल, सूरन में गुज़रे थो साल, सूरन में आ बचड़े वाल, सूरन में आ बचड़े वाल। मछी महांगी गोश्त महांगो, सब्जी महांगी अटो महांगो। मछी महांगी गोश्त महांगो, सब्जी महांगी अटो महांगो। हेॾी महांगी थी वई दाल, सूरन में आ बचड़े वाल, सूरन में आ बचड़े वाल। अॼु नथा मिलनि 5 रुपए पकोड़ा, हर को करे थो रुगो हाय घोड़ा। अॼु नथा मिलनि 5 रुपए पकोड़ा, हर को करे थो रुगो हाय घोड़ा। हाणे जीअण थी वियो जंजाल, सूरन में आ बचड़े वाल।
जी सजणो असांजे मुल्क पाकिस्तान जी इहा सूरत हाल ऐं हींअर बिजली असांजे स्टूडियो में हली वई आहे, तंहिंजे बावजूद अव्हां ताईं असां ही प्रोग्राम लाइव पहुचाए रहिया आहियूं। जी तालिब हुसैन, बिल्कुलु पाकिस्तान जा इहे हाल न ऐं साईं खे चवंदासीं त पंहिंजो बिजली महांगी गैस महांगो वाह वाह लाहे छॾ तूं सिर जो सांगो। वाह बिजली महांगी गैस महांगो लाहे छॾ तूं सिर जो सांगो। सूर सहंदे थी विया साल सूरन में आ बचड़े वाल सूरन में आ बचड़े वाल। रोडनि ते गटरनि जो पाणी रुलाइनि था ॼाणी वाणी। वाह 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 रोडनि ते गटरनि जो पाणी रुलाइनि था ॼाणी वाणी। कंहिंखे ॿुधायां दिलि जो हाल सूरन में आ बचड़े वाल सूरन में आ बचड़े वाल। गंजा ठोड़ा हाकिम आहिनि वाह वाह अंधा बोड़ा ठाहत ठाहिनि। वाह गंजा ठोड़ा हाकिम आहिनि अंधा बोड़ा ठाहत ठाहिनि। बीमारनि कयो आ बदहाल सूरन में आ बचड़े वाल सूरन में आ बचड़े वाल। बचड़नि सां गॾु खाए वेठी मानी मुंहुं खां लिकाए वेठी। बचड़नि सां गॾु खाए वेठी मानी मुंहुं खां लिकाए वेठी। कोन करे थी मुंहिंजो ख्याल सूरन में आ बचड़े वाल सूरन में आ बचड़े वाल सूरन में आ बचड़े वाल। वाह तालिब हुसैन बमरा, अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो आलमी उताक लोक अदब सिलसिले जो हीउ असांजो 28हों प्रोग्राम अव्हां ताईं लाइव वीडियो जे ज़रिए पहुचाए रहिया आहियूं। ऐं ही पटकनि वारा अजरकनि वारा सिंधी टोपीअ वारा पंहिंजे सकाफ़त जा अमीन ॿोली जा वारिस सुघड़ अव्हां जे साम्हूं आहिनि। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे सिंध जो सकाफ़त खातो अकेडमी अदबियात सिंध अलाजी सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो सिंधी अदबी बोर्ड छो इन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वेठा आहिनि? छा ही पग पटके वारा पंहिंजे अजरक जा वारिस ॿोली जा वारिस ॿोली जा मुहाफ़िज़ इन जो हक़ नथा रखनि त उन्हनि जे लोक सकाफ़ती वरसे खे महफ़ूज़ कयो वञे, उन्हनि जे इन्हनि किरदारनि खे महफ़ूज़ कयो वञे? छा इन्हनि सुगड़नि जो हक़ न आहे त सिंध अलाजी जे अंदरि हिकिड़ो कार्नर हुजे ऐं असांजे गुज़ारे वियल सभिनी सुगड़नि जूं यादगार शयूं उन सिंध म्यूज़ियम ऐं सिंध अलाजी जे कार्नर में रखियूं वञनि? छा इन्हनि सुगड़नि जो हक़ न आहे त सिंध अलाजी ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में लोक अदब जो अलॻि कार्नर हुजे? इहे सभु ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं असां वटि सिंधी लोक अदब जो को इदारो जुड़ंदो। जे इदारो नथो जुड़े त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे नाले सां पंहिंजो डॉक्टर नबी बख्श बलोच इंस्टीट्यूट आहे, डॉक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट सां गॾु चेयर आहे ऐं डॉक्टर एन ए बलोच फाउंडेशन आहे। इहे 3 इदारा। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच अकेलो माण्हू हो जंहिं फ़र्द वाहिद थी करे तमामु वॾे अंग में किताब जमा कया। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे जो उन डॉक्टर बलोच जे नाले सां क़ाइमु 3 इदारा हिन वक़्तु उन डॉक्टर बलोच साहब जे पसंदीदा सिन्फ़ लोक अदब ते कमु न पिया कनि। सकाफ़त खातो गैर ज़रूरी फेस्टिवल कराए पियो पर असांजे हिन लोक सकाफ़ती वरसे खे महफ़ूज़ करण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं को डिस्को डांसर थोरो तड़पी बिस्तरे ते पवे थो त 5 लख उनखे फंड ॾिनो वञे थो, पर असांजी सिंध जा सुघड़ तड़पनि पिया, लुछनि पिया, मरी रहिया आहिनि, ॻरी रहिया आहिनि, जुड़ी रहिया आहिनि। खाइण लाइ घर में अटो न आहे। उन्हनि मिसकीन सुघड़नि जे लाइ का कमेटी कान्हे, को फंड कोन्हे। इहो सॼो केस अव्हां ताईं पहुचायूं था पर अव्हां पिरिन जा पैगाम असांजो मोहतरम राजा रुस्तम पालारी शामिल करे ऐं उन खां बाद असांजा बाक़ी रहियल सुघड़ बि अव्हांखे लोक अदब जो फन ॿुधाईंदा। जी राजा साईं मुतवा सियाफ़ असांखे इंडिया कच्छ जो गुजरात जे इलाइक़े में ॿुधे पियो, तमामु प्रोग्राम खे पसंदि करे पियो। चए थो असांखे ख़बर कोन्हे अचानक प्रोग्राम स्टार्ट थियो ऐं असां ॿुधूं पिया, तव्हांखे तमामु घणो मज़ो अचे पियो। ऐं सऊदी अरब में असांजो प्यारो दोस्त ख़ान महमूद ख़ासकेली जेको भले पार मके मदीने में असांखे ॿुधे पियो, वरी महिरबानी साईं जो तमामु पंहिंजी मोहबतुनि सां यादि कंदो रहंदो असांखे। ऐं हींअर बि उहो असांखे लाइव ॾिसे पियो, ॿुधे पियो, प्रोग्राम खे पसंदि करे पियो। मोहम्मद नसीर महेसर खे भलीकार चवंदासीं। असांजो मोहतरम नाले मिठो महेसर हज़रत हाजी गुलाम नबी महेसर जो फर्ज़ंद आहे, तमामु नाले वारो। असांखे ॼाण न हुई ऐं माशाअल्लाह असांजी ख़ुशनसीबी साईं असांखे ॿुधे पियो। आबिद लाशारी ऐं सदाम लाशारी बि असांखे ॿुधनि पिया, महिरबानी। ऐं उसड़ी जो असांजो दोस्त मुनीर पंवर चए थो साईं हफ़्ते वारो प्रोग्राम रखिजे अहिड़ो वीडियो जो, माना हू पंहिंजी राय ॾियनि पिया त वीडियो प्रोग्राम घटि में घटि हफ़्ते में हिकिड़ो जेकर ज़रूरु हुजे। हूअं त तव्हां कंटिन्यू करियो पिया पर वीडियो जे हवाले सां साईं पंहिंजी राय ॾिनी आहे, इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। मोहम्मद ज़रीफ़ सारियो बि असांखे ॿुधे पियो, रफ़ीक ब्रोही ऐं मोहम्मद ज़रीफ़ सारियो जिदे में असांखे ॿुधे पियो, साईं खे भलीकार चवंदा, भले पार असांखे ॿुधे पियो। उमर
टीमणू ऐं रफ़ीक बुरोई बि असांखे ॿुधनि पिया प्रोग्राम पसंदि कनि पिया सभिनी प्यारनि खे सभिनी सॼणनि जूं महिरबानियूं वॾा वड़ लख लाइक कुर्ब जो असां जन खे अणपढ़ियल हुजण जी तोहमत मढ़े सकाफ़त खाते अदबी इदारनि धिके छॾियो आहे परे करे छॾियो आहे अव्हां अॼु उन्हनि जी ॾात खे ॿुधी रहिया आहियो इहे अव्हां जा वड़ आहिनि वॾा कुर्ब आहिनि अव्हां जूं मोहबतूं आहिनि हींअर असां वटि तमामु हिकिड़ो झूनो सुघड़ मौजूदु आहे चाचो अली बख़्श सूमरो अली बख़्श सूमरे जो ताल्लुक़ हैदराबाद सां आहे बुनियादी तौरु हू असांजे कंबर शदात कोट सां ताल्लुक़ रखनि था ऐं चाचो अली बख़्श ॾिसूं त असांखे अव्हांखे लोक अदब जे लातिन मां छा थो ॿुधाए जी चाचा अली बख़्श साईं पंहिंजो तारुफ़ करायो पंहिंजे उस्ताद जो नालो ॿुधायो ऐं उन खां पोइ लोक अदब जूं लातियूं ॿुधायो मुंहिंजो साईं नालो फ़क़ीर अली बख़्श पाण फ़क़ीर अली बख़्श नालो मुंहिंजो आहे पाण ज़ात जो सूमरो आहियां असुली असां लाड़काणो शहर जा आहियूं हिन जा जकंबा जा ऐं हाणे जेको आहे सो पहिरियां मां पंहिंजे उस्ताद आहे शेर मोहम्मद उन जो शेर पढ़ंदुमि चएसि पियो त चङे माण्हू जूं चालियूं था आकिल 8 लिखनि न हिकु त हथु न हलाईंदो हिननि मथां ज़ुल्म जो सही फन ॿियो त ॿटाकू न हणंदो ॿारनि जा अॻियां बीही उस्तादनि टियों त टोक न कंदो टहक ॾेई ऐब ॾिसी ऐब धारनि चौथों चाह न हूंदुसि चुगलीअ जो जा चाल आहे चमचनि पंजो पाबंद हूंदो पर्दे जो शरीयत जे शर्तनि छहों शोर न कंदो शरारत ईंदो ॾिसी औरतनि सतों संभराए सौदे लाइ न मोकिलींदो नंगनि अठों अणधगियो असली न ॻाल्हाईंदो वेही विच वॾनि जंहिंमें इहे 8 आदतूं हुजनि सो शरीफ़ आहे शेरल जे आहे सिंध जे मथां शाइरा सिंध असांजी सुहिणी सारी तेड़ी वरी आहे ॿोली प्यारी सिंध असांजी सुहिणी सारी तेड़ी वरी आहे ॿोली प्यारी मोतिन जो मेहरान भलो आहे कटको ऐं पहिरियाण भलो आहे मज़ूर भलो ऐं हारी नारी सिंध असांजी सोहणी सारी तेड़ी वरी आहे ॿोली प्यारी सिंध असांजी सोहणी सारी कश्मीर कराची केटी बंदर सोहणो असांजो आहे थर कश्मीर कराची केटी बंदर सोहणो असांजो आहे थर सोन जहिड़ी आहे जंहिंजी वारी सिंध असांजी सोहणी सारी अली बख़्श चवे तूं यार हली आहे हित लथो हाणे साग पली आहे सरियह जांबो आहे फुरारी सरियह जांबो आहे फुलारी सिंध असांजी सोहणी सारी तेड़ी वरी आहे ॿोली प्यारी सिंध असांजी सोहणी महिरबानी दोस्तो नाज़रीन अव्हां असांजो आलमी वताक़ लोक अदब सिलसिले जो 28 प्रोग्राम लाइव फेसबुक जे ज़रिए ॿुधी रहिया आहियो ऐं ॾिसी रहिया आहियो लोक अदब सिलसिले जे ऑडियो ब्रॉडकास्टिंग जे ज़रिए अव्हां ताईं ही प्रोग्राम पहुचाईंदा रहंदा आहियूं वक़्तन फ़वक़्तन अव्हां ॿुधंदा आहियो ऐं हिन सॼे लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण में सभु सोशल मीडिया जूं सहूलतूं गॾु करे ही किरदारु अदा करण में असांजे सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलाद जे मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी जो किरदारु आहे उनजे सहकार ऐं तावन सां अव्हां ताईं ही प्रोग्राम पहुचे पियो हींअर हलंदासीं असां वटि तमामु कोटली जो भलोड़ सुघड़ मौजूदु आहे मोहतरम अली गुल रिंद खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॾाहप जी ॾात मां लोक अदब जे लातिन मां कुझु ॿुधाए चाचा अली गुल साईं छा था असांजे दोस्तनि खे ॿुधायो असां मां घणी ॻाल्हि यार जी कंदो आहियां मुंहिंजो चवणो इहो आहे त वाह जो अॼु भलो वार आहे जो यार थी वियो दिलबर जो दीदार आहे वाह जो भलो अॼु वार आहे जो थी वियो दिलबर जो दीदार आहे चई यार जे करे चोरी कंहिंमें ज़ोरी कंहिंमें ठगी कंहिंमें ठोरी कंहिंमें आदी कंहिंमें न्यादी कंहिंमें मोहबत सां मिली वियो मन ठार आहे यार थी वियो दिलबर जो दीदार चई यार जे करे तख़्त छॾिम वक़्त छॾिम दीन छॾिम ईमान छॾिम आचार छॾिम वीचार छॾिम यार कुर्ब सां मिली वियो कुर्बदार वाह थी वियो दिलबर जो दीदार चई यार जे करे ॾींहुं बि गुम त राति बि गुम अछुर बि गुम त फजुर बि गुम अंझदि बि गुम त मंझदि बि गुम सांझे जो यार मिली वियो सोबदार वाह थी वियो दिलबर जो दीदार चई यार जे करे अर्श ते वियुसि फर्श ते वियुसि दोज़ख में वियुसि बिश्त में वियुसि हशर में वियुसि महशर में वियुसि उते यार सिक सां मिली वियो सरदार वाह थी वियो दिलबर जो दीदार चई यार जे करे प्यार बि मिलियुमि पचार बि मिलियुमि मोहबत बि मिलियुमि त मक़ाम बि मिलियुमि रिंद बि मिलियुमि त रहबर बि मिलियुमि उते यार अली गुल बीठो अर्ज़दार वाह थी वियो दिलबर जो दीदार
जो भलो जो वार जो यार थी जी दोस्तों अमां असांजो ही लोक अदब सिलसिले जो 28 प्रोग्राम आलमी ओताक ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो। तमामु भलोड़ सुघड़ मूंसां हिन वक़्तु मौजूदु आहिनि जेके लोक अदब जूं लातियूं पेश पिया कनि। हींअर असां वटि हिकु भलोड़ सुघड़ मौजूदु आहे मोहतरम सरदार अली चांडियो। सरदार अली चांडियो खे बि दावत ॾियूं था त हू पंहिंजे ॾाहप जी ॾात मां कुझु ॿुधाए, लेकिन उन खां पहिरीं अवां सॼणनि जा जेके प्यार भरिया पैगाम आहिनि उहे बि शामिलु कंदा हलूं ऐं असांखे ख़बर पवे त अवां पहिरीं प्यारा दोस्त दिलवारा सिंधी ॿोली लोक अदब जा ख़ैर ख़्वाह असां सां गॾु आहियो। बिल्कुलु साईं, असांखे सऊदीअ मां असांजो ख़ानवन ख़ास केली प्रोग्राम खे तमामु पसंदि करे पियो। नईम गुरफत बि असांखे ॿुधे पियो, रफ़ीक बिरोही, मंज़ूर जूणे जो ऐं मंठार छुटो असांखे ॿुधे पियो। शार जलाल शेख चए पियो वाह वाह फ़क़ीर साईं माशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम। ऐं असांजी भेण जीजल चए थी साईं अदा आजिज़ शेर दिल इंसान आहे, रब बदनज़र खां बचाएसि। आमीन। ऐं तव्हां लोक अदब एतिरो ॻाल्हायो पिया, हुन लाइ आवाज़ु उथारियो पिया ऐं असांजी भेण दुआ करे पई इंशाअल्लाह ताला अव्हांजा इहे जेके आहिनि महिनतूं उहे रंग लाहींदियूं। ऐं लोक अदब जा बानी आहियो, सदर आहियो, तव्हां बिल्कुलु तव्हांजूं महिनतूं कामयाबु थींदियूं ऐं लोक अदब खे इंशाअल्लाह ताला अव्हां बचाईंदो। असां सभु गॾिजी बचाईंदासीं। असांजे सुगड़ जेके टोपी अजरक ऐं पटके सां वेठा आहिनि, मुंहिंजी मर्द वेठा आहिनि, ज़रूरु माना इन जो महिनतूं रंग लाहींदियूं। जी जीजल भेण अव्हां जूं महिरबानियूं लख लाइक कुर्ब अव्हां भेनरुनि जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। असीं सिर्फ़ु पटके टोपी अजरक वारा सुघड़ लोक अदब जा वारिस न आहियूं। बुनियादी तौर ते असांजे हिन लोक अदब खे बचाइण में, लोक अदब खे वधाइण में अवां असांजे माइरुनि भेनरुनि न्याणियुनि जो किरदारु आहे। ऐं मां ईअं चवंदो आहियां त असांजे लोक अदब जी पहिरीं लोली हज़रत बीबी हवा ॾिनी हुई पंहिंजे बचड़नि खे, ऐं उहा लोली उहे ओराणा उहे लोक गीत जिन में अवां भेनरुनि जो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं हीअ असांजी लोक अदब बचायो तहरीक जेका असां साल 2018 खे लोक अदब जो साल करे मल्हायूं पिया, इंशाअल्लाह जारी आहे। असीं कंहिं रियासत जे ख़िलाफ़ कंहिं हुकूमत जे ख़िलाफ़ न आहियूं। असीं पंहिंजे लोक अदब बचाइण, लोक वरसो बचाइण, पटके जी लॼ बचाइण, अजरक जी अज़मत बचाइण, सिंधी वेस खे पहिरण जी ॻाल्हि कयूं था। पंहिंजो क़ौमी अदब जेको असांजे रीतुनि रस्मुनि पुराणो जॾहिं अञा सूर तख़्ती न आई हुई, लिखत न आई हुई, तॾहिं बि असांजी तारीख़ महफ़ूज़ हुई इन्हनि लोक कहाणियुनि में, लोक दास्ताननि में, लोक रवायतुनि में। उहे लोक रवायतूं जेके असां वटि पहुतल आहिनि, मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं असांखे ॿुधायो। उहे दास्तान जेके असांजा अॻु में ॿुधल न हुआ, उन्हनि खे असांजे मुर्शिद रहबर लतीफ़ साईं पंहिंजे सूरमिन जे ज़रिए ॿुधायो त ससुई जा सूर छा आहिनि, सोणीअ जो जी सिक छा आहे, ऐं उन सॼे तसलसुल खे उन जेका मारूई जी मञता ऐं हुबुल वतनी ॿुधाई आहे, इहो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु आहे। उहे 7 सूरमियूं जिन में अव्हां बि असांजूं भेनरूं शामिलु आहियो, अव्हां जो ताल्लुक़ बि असांजे लोक अदब सां आहे, त यकीनन अव्हां जी महिरबानी, अव्हां असां सां गॾु आहियो ऐं अव्हां जूं दुआऊं असां सां गॾु हूंदियूं। त हीअ असांजो आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 28 प्रोग्राम, जंहिंमें मूंसां गॾु मुआविन मेज़बान आहे असांजो मोहतरम दोस्त, तव्हांखे पाण ॿुधाईंदो राजा रुस्तम पालारी। ऐं अव्हांजूं मोहबतूं अव्हांजा प्यार असांखे कमेंट्स जी सूरत में मिलनि पिया। प्रोग्राम पसंदि कनि पिया। असांजो दोस्त रफ़ीक बिरोही, ज़फ़र ख़ासि के लिए असांखे ॿुधे पियो, ऐं रेडियो लिसनर क्लब झोल जा जेके दोस्त आहिनि उहे ॿुधनि पिया असांखे हुते झोल में। रिहान राहूब असांखे ॿुधे पियो, हिदायत कुरैशी ऐं कासमाबाद जो म्यूनसिपल कमेटी कासमाबाद जो CM साहिबु हातुम मलाब असांखे ॿुधे पियो, प्रोग्राम खे पसंदि करे। सुगड़नि जी हिन लोक अदब कचहरी आलमी ओताक में भली कार चऊं था। हाणे हलूं था लोक अदब जे रुख ॾांहुं। ऐं मोहतरम सरदार अली चांडियो सिंध जो तमामु भलोड़ सुगड़ आहे, ऐं उन सरदार अली चांडिए खां पंहिंजे लोक अदब जूं लातियूं ॿुधूं था। जी सरदार अली, असांखे पहिरीं तारीफ़ करायो। अव्हांखे ॾेह पर ॾेह पूरी दुनिया जा माण्हू ॾिसी रहिया आहिनि ऐं अव्हांजो फन ॿुधी रहिया आहिनि। दुनिया वहे वापरे थी हर शइ जो ज़मानो हले रुशवात, पर ॿियूं ॻाल्हियूं त रुशवात जी, पर इंसाफ़ अदालत बि रुशवात थी मिले। जॾहिं 20,000 वते वरियल खां 15,000 परियल खां 10,000 ॾितल खां 5,000 पिनियल खां, अरे कहिड़ी दगा जी देग चाढ़ी थी, वाह जो वॾेरा कमाई ताड़ी थी। रईस राज फुरे के चट वरी हलाए थो होशियारी दा हट, कंहिंखे कूड़ो दिलासो त कंहिंखे ॾिए थो ॾट, केरु तुंहिंजे फ़ैसिले खां फिरे थो विझे थो ॻिचीअ में गट, पर खाधी हेल वधाई ज़ारी थी,
वाह जो वडेरा कमाई ताड़ी थी देखो रात रास्तो सा मिलियो सो फैसलो खटी खिलियो हकदार तो जणो ऋण में रुलियो चतो पाण भाऊ बयान तो फिरियो कढी रतु घरी पंजी धारी कार गाड़ी थी वाह जो वडेरा कमाई ताड़ी थी कंहिंखे ॿधाए थो त कंहिंखे छॾाए थो हुकूमत ई तुंहिंजी आहे